दावत ॾींदासीं असांजे सिंधियत जी संगत शाख घोटकी जे अॻूणे सेक्रेटरी काज़ी महबूब आदलपुरी खे त हू अचनि ऐं पंहिंजे ताज़ी कविता पेश करनि। तव्हांजे भरपूर ताड़ियुनि जी गूंज में काज़ी महबूब रहमान आदलपुरी। मौजूद शख्सियत जेके भी आहिनि सभिनी खे हक़ मौजूद साईं। सिंधूअ जे बारे में जेके कुझु दोस्तनि चयो आहे उन्हनि सां गॾु आउं बि ॿ अखर चवंदो ज़रूरु। हिकिड़ो चौसिको आहे जेको ख़ासि करे सदर ज़रदारी सां मंसूब थिए थो त सिंध अमर जो साह थो विकिणी, सिंध अमर जो साह थो विकिणी, कुर्सी ख़ातिर माउ थो विकिणी, सिंध अमर जो साह थो विकिणी, कुर्सी ख़ातिर माउ थो विकिणी, दरिया आहे अज़लो पंहिंजो, दरिया आहे अज़लो पंहिंजो, खटियल बाज़ी दाव थो विकिणी, सिंध अमर जो साह थो विकिणी, कुर्सी ख़ातिर माउ थो विकिणी। गज़ल हज़ासीं त सिंधड़ी तोसां ज़ोक ज़री आहे, हिकिड़ो ज़ोक ज़रो रखूं था। सिंधड़ी तोसां ज़ोक ज़री आहे, मूं लाइ केॾी बाहि भरी आहे, सिंधू दरिया जी जियापो मारुनि जी ही ॻाल्हि खरी आहे, सिंधड़ी तोसां ज़ोक ज़री आहे, मूं लाइ केॾी बाहि भरी आहे। लोली मूंखे माउ खां मिलियल, लोली मूंखे माउ खां मिलियल, सिंधड़ी ख़ातिर की न डरी आहे, सिंधड़ी तोसां ज़ोक ज़री आहे, मूं लाइ केॾी बाहि भरी आहे। दुनिया में हिन माग हज़ारे रहो साईं त दुनिया में हिन माग हज़ारे, तन मां सिंधड़ी भाग भरी आहे, सिंधड़ी तोसां ज़ोक ज़री आहे, मूं लाइ केॾी बाहि भरी आहे। हर को वेठो नींहुं निभाए, हर को वेठो नींहुं निभाए, सिंधड़ी ख़ातिर जान चरी आहे, सिंधड़ी तोसां ज़ोक ज़री आहे, मूं लाइ केॾी बाहि भरी आहे। इश्क असांजो, इश्क असां महबूब कयोसीं, हर को पंहिंजो इश्क कंदो आहे पर असां इश्क महबूब कयोसीं, इश्क असां महबूब कयोसीं, साथ 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 तो बिन कान सरी आहे, सिंधड़ी तोसां ज़ोक ज़री आहे, मूं लाइ केॾी बाहि भरी आहे।